नाज़रीन, नसीराबाद में सुजाग शहरी इतिहाद पारां बिजली जी लोड शेडिंग ऐं वाधू बिलनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले से पेश आहे अल्ताफ़ कांदड़ो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं सेप्को ऑफिस ॿाहिरां, जिते सुजाग शहरी इतिहाद पारां ॻरा बिल बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। छो त उन्हनि शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयो। जिते मुआशी तौर ते माण्हू परिते माण्हू बुख बदाली ऐं बेरोज़गारी सां जहिड़े रहिया आहिनि, उते सेप्को नसीराबाद जो SDO उन्हनि शहरुनि जे लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। हिते हथरादू लोड शेडिंग कई थी वञे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे परेशान कयो थो वञे, जॾहिं त हिन मुसीबत में बि माण्हुनि ॾे हथरादू वाधू बिल मोकिले उन्हनि खे परेशान कयो थो वञे। ऐं असीं मुसलसल सां राब्ते में रहियासीं त शहरनि जा मसइला आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते हल कयो वञे। पर अफ़सोस चवणो पियो त इहे पंहिंजी ॾाढ ओर ते क़ाइमु रहियो ऐं मुसलसिल बहाना करे शहरनि जे मसइलनि खे हल करण बजाए माण्हुनि खे दाॿा ॾेई रहियो आहे। हिन वक़्तु नसीराबाद शहर जे केतिरनि महलनि में ट्रांसफार्मर सड़ी चुका आहिनि। उते हिननि मनपसंद माण्हू पंहिंजी ठेकेदारी सिस्टम तहत मुक़ररु कया आहिनि, जेके नसीराबाद शहर जे मारवाड़नि पोरत माण्हुनि खां हिन मुसीबत जी घड़ी में बि लखे रुपया उगाड़ी करे ऐं उहे जाली जेको आहे तरीक़े सां ठहिराया था वञनि त जीअं वरी उहो ॿीहर सड़ी वञे। हिन भलारे महीने में रमज़ान शरीफ जे भलारे महीने में 14 खां 18 कलाक लोड शेडिंग कई थी वञे। सुजाग शहरी इतिहाद नसीराबाद SDO ऐं जेको ना आहे अवाम दुश्मन SDO हिन सां मुसलसिल राब्तनि जे बावजूद कंहिं बि क़िस्म जो रेस्पॉन्स न पियो ॾिए। ही जेको पाकिस्तान गवर्नमेंट तरफ़ां 144 कलम जी लागू कयो आहे, उन जी आड़ में ही SDO शहरनि सां इंतहाई बदअख़लाक़ी थो करे, इंतहाई नाजाइज़ी थो करे ऐं इन भलारे रमज़ान शरीफ जे महीने में हथरादू लोड शेडिंग कई थी वञे। इन खां अलावा जेके ॻरा बिल मोकिलिया था वञनि, असीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त जेको ही नाअहल राशि SDO आहे, इनखे हटाए करे हिकिड़ो ईमानदार ऑफिसर मुक़ररु कनि त जीअं शहरनि जी बेचैनी ख़तम थी सघे। जीअं त असीं अॼु SDO जे नाजाइज़नि ख़िलाफ़ शहर सरापा एहतजाज आहे। असीं आला इक़्तिदार खे ऐं इंतज़ामिया खे इहा अपील था कयूं त हिन करप्ट SDO खे हटाए करे नसीराबाद जी आवाम खे सुख सां जीअण ॾिनो वञे। जॾहिं त असीं पंहिंजा मीटर बि हणाया आहिनि ऐं हर शइ कई आहे, बिल बि पेमेंट आहिनि, पर बिजली जी का बि रिज़ल्ट न आहे। जेका हथरादू 18 खां 19 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई थी वञे, इन जे करे जेका ही चोरी कराए पियो उन जो पूरा उपाय पियो करे। असीं आला इंतज़ाम खां इहा ई घुर था कयूं त हिन करप्ट SDO मां नसीराबाद जी आवाम जी जान छॾाई।